सिंध में सिंधु दरिया ते गैर कानूनी 6 केनाल कढण, कारपोरेट फार्मिंग, करप्शन खिलाफ सारी सिंध जागे। अॼु क़ौमी अवामी तहरीक जो सरबराह अयाज़ लतीफ़ अली जो कोटड़ी पहुतो त जिते हज़ारे कारकुननि सां गॾु बबर स्टाफ खां पैदल मार्च करे बिहार चौक पहुता, जिते रैली जलसे जी सूरत अख्तियार करे वई। सिंध सरापा एहतजाज आहे तुंहिंजे बंगलनि लॻंदी बाह किरोड़े कुहाड़ियूं 10 लख डाटा पोइ ॾींदी केर पनाह रहसन हाणे रोज़ तूं ॿुधंदे रहसन हाणे रोज़ तूं ॿुधंदे नित नवां ई नारा असांजा भेट बनियूं ऐं ॿार असांजा आहिनि दिन जा तारा असांजा। बबर स्टाफ खां निकितल पैदल हिन रैलीअ जी विख ते शानदार गुलनि जी निछावर सां गॾु अयाज़ लतीफ़ अली जो खे अजरकनि जी ओढ विझी कोटड़ी साइट जे माण्हुनि प्यार ऐं मोहबत जो इज़हार करे रैलीअ में मुख़्तलिफ़ सियासी समाजी इल्मी अदबी साफ़िन शिरकत कई ऐं क़ौमी अवामी तहरीक जे हिन मार्च में शामिल थी समूरा सिंध दुश्मन मनसूबा नामंज़ूर नामंज़ूर जहिड़ा नारा हणी पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। जुग जुग जीअंदो रहंदो सिंधु वहंदो रहंदो, जुग जुग जीअंदो रहंदो हाँ सिंधु वहंदो रहंदो। सिंध बिरांदी सिंधी रहंदा, सिंध बिरांदी सिंधी रहंदा, सिंधु वहंदो रहंदो, जुग जुग जीअंदो रहंदो। हिन एहतजाजी मार्च में क़ौमी अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जी औरत कारकुननि ऐं अॻवाननि, जंहिंमें ज़ीनत समूह, नुसरत ख़ासकेली, इमदाद पंवर, एजाज़ सुमरो, मक़सूद झत्याल, मोहम्मद खान पंवर, शबीर सांध ऐं ॿियनि अॻवाननि कारकुननि वॾे अंग में शामिल थी जेके केनाल समूरा नामंज़ूर सिंध जूं ज़मीनूं ॾियणु बंदि करियो जहिड़ा नारा हणी रहिया हुआ। जॾहिं त क़ौमी रागी सरमद अयाज़ क़ौमी गीत ॻायो त मार्च में शामिल कारकुननि जज़्बाती नारा हणी रहिया हुआ। मन थो वञा, मन थो वञा, मन थो वञा, अंधे दस्तूर खे बेतुके तूर खे मन थो वञा, चंड खारे खां कोन निकंदो कॾहिं, नाहे तूफ़ान में ॾींहुं मरंदो कॾहिं, केरो पाबंद कंदो मुझे मशहूर के मन थो वञा। कोटड़ीअ में हिन तारीख़ी एहतजाजी मार्च खे क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ अली जो ख़िताब कंदे चयो त सिंध सॼी खपाए छॾी अथनि, सिंध वासी होशियार थियनि। अदीब शागिर्द कलमकार ये मेरी मुठ थी वे, ये मेरी तस्बीह थी वे, वो कदे पे हलन कदम कदम सा मिलल है माना हींअर ही पानी जी गाल पे कन, जमीन जी गाल पे कन, सुभाणे वसीला करंदा, सुभाणे गैस करंदा, सुभाणे पेट्रोल करंदा, सुभाणे मैदनियात करंदा, सुभाणे टैक्स करंदा, सुभाणे समुंड जी मालकी करंदा। तंहिंजे करे इन डप में इन खौफ में ये माण्हू साज़िशूं पिया कनि त सिंधियुनि खे पूरियूं ख़ुशख़बरियूं ॿुधायूं, फर्स्ट क्लास कमु थियो, कमु हम कुझु कोन थियो आहे, सिंधियुनि सां धोखो आहे, तौसा पंजनत वहे पियो, चश्मा जहलम वहे पियो, 40-50 हज़ार क्यूसेक इतना गुम कयो अथनि, कारपोरेट फार्मिंग जारी आहे, इन दुश्मनी ऐं साज़िश जे ख़िलाफ़ इत्तेहाद नज़्म ऐं ज़ब्त सां लड़णो पवंदो। कोटड़ीअ में अवामी तहरीक जे हिन एहतजाजी मार्च में शामिल अॻवाननि ऐं कारकुननि मुतालबो कयो त केनाल सिंध जा माण्हू कंहिं बि रीत में क़बूल न कंदा, सिंध जूं ज़मीनूं जेके कंपनियुनि खे ॾिनियूं वयूं आहिनि उहो रद्द करे करप्शन कंदड़नि खिलाफ़ कार्रवाई कई वञे, न त सिंध सरापा एहतजाज बणजंदी रहंदी। कैमरा टीम सां गॾु धणी बख़्श बारी जो सिंध अफेयर डिजिटल कोटड़ी साइट। जुग जुग जीअंदो रहंदो सिंधु वहंदो रहंदो, जुग जुग जीअंदो रहंदो हाँ सिंधु वहंदो रहंदो।